वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। प्यारी साठ संगत जी, वाहिगुरु जीअं त तव्हांखे ख़बर आहे, लॉकडाउन जे करे केतिरियूं ई पाठशालाऊं बंदि थी चुकियूं आहिनि ऐं ॿार पाठशाला नथा पढ़ी सघनि। इन करे असां कुझु सोचियो आहे त यूट्यूब ते ऑनलाइन तव्हांखे पाठशाला पढ़ायूं। जीअं त हर हिकु लैंग्वेज में का पट्टी त अल्फ़ाबेट थींदी आहे, तीअं गुरमुखी में बि गुरमुखी अखर थींदा आहिनि। अचो त अॼु तव्हांखे असीं गुरमुखी अखरनि जो उच्चारण करणु सेखारियूं। मां जीअं गुरमुखी अखर हिकिड़ो अखर 5 दफ़ा दोहराईंदमि, तव्हां बि उन्हनि खे पोइ दोहराइजो ऐं सिंधी में बि हेठि उच्चारण लिखियलु आहे। ससो ससो, हिन ते तवजो न ॾियो, हीउ जेको लिखियलु आहे असां उन ते तवजो ॾींदासीं। सो सो, मूं रो गो हाउ को बो जो ॾो। पंजाबी में हिन अखर खे ढॾो पढ़िबो आहे, लेकिन सिंधी में हिन अखर खे ॾॾो पढ़िबो आहे, लेकिन असीं हिन जो उच्चारण ढॾो कंदासीं। ॾो। लाकण चो दो डो। फो न्यू पो दो खो थो यो छो ठो बो वो। अॼु असां एतिरो तव्हांखे लेसन सेखारियो आहे, जीअं त असांजी कोशिशि आहे त तव्हांखे सुठो सम्झ में आयो हूंदो। अगरि कुझु बि सम्झ में न आयो हुजे त कमेंट बॉक्स में मैसेज करे छॾिजो, त असां तव्हांखे रिप्लाई बि ॾींदासीं ऐं इन खां बि वधीक बहितरीनु वीडियो ठाहिण जी कोशिशि कंदासीं। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह।